अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम हिस्टोरियंस कार्नर में मां यहाँ तस्वीर संदीलो ऐं मूंसां गॾु हिन प्रोग्राम में महिमान आहिनि सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा साहब जन। अॼु असांजे प्रोग्राम जो मौज़ू आहे जनरेशन्स। जनरेशन्स सिंधीअ में उनजी माना आहे नसुल। नसुल जेके पैदा थिया आहिनि दुनिया में त हज़ारे सालनि खां वठी इंसान जॾहिं खां वठी आयो आहे, पर उनखे टर्मिनोलॉजीअ में इस्तेमालु कयो वियो आहे 19वीं सदीअ खां। 19वीं सदीअ खां अॼु ताईं जेका जीज़ेन जे नाले सां मशहूरु जेको हिन दुनिया जे अंदरि इहो टर्म थियो आहे, रुॻो इहो न आहे पर उन सां गॾु 1883 में पहिरियों भेरो जेको आहे उनखे नालो ॾिनो वियो लास्ट जनरेशन, माना गुम थियल हिकिड़ो नसुल। उन खां पोइ जेको आहे लास्ट जनरेशन खां पोइ आहे ग्रेटेस्ट जनरेशन, जेका अज़ीम जेका जनरेशन चइजे, ऐं उन खां पोइ आहे साइलेंट जनरेशन। बूमर्स तव्हां ॿुधो हूंदो, बूमर्स तमामु घणो मक़बूल आहे ऐं मशहूरु आहे। एक्स, वाई, ज़ेड, एल्फा, बीटा ऐं गामा, इहे 10 क़िस्म जी जेका टर्मिनोलॉजी इस्तेमालु कई वई आहे, इहा उन्हनि नसलुनि लाइ पैदा कई वई आहे जेका 19वीं सदीअ खां पोइ पैदा थिया आहिनि। तक़रीबन इनमें जेका विथी आहे 10 खां 12 साल, 15 साल, 17 साल ऐं वधि में वधि 22 साल। इन्हनि 22 सालनि में जेके नौजवान पैदा थिया आहिनि या जेके नसुल पैदा थिया आहिनि, जनरेशन्स जंहिंखे अंग्रेज़ी में चवनि था पिया, उन्हनि खे मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ नालनि सां यादि कयो वियो आहे। तफ़सीलवार ऐं तरतीबवार डॉक्टर करीम ख्वाजा साहब जन तव्हांखे उन खां आगाह कंदा ऐं असीं बि उन खां सम्झण जी कोशिशि कंदासीं ऐं तव्हांखे बि सम्झाइण जी कोशिशि कंदासीं त हीउ जनरेशन्स वारो मामिलो आहे छा। डॉक्टर साहब, असां पाण तव्हां खां सम्झण था चाहियूं पिया, हीअ हिकिड़ा साइंसी ऐं टेक्नोलॉजी दौर जा टर्म्स आहिनि, पर इन्हनि जी शुरूआत थी आहे 19वीं सदीअ खां। तव्हां असांखे ऐं असांजे नाज़रीन खे जेको आहे सो इहो सम्झाए त लास्ट जनरेशन जेका आहे पहिरें नंबर ते उतां शुरूआत थी आहे। हाणे इहो जेके अवाम जी नज़र में इहा चीज़ उन वक़्तु आई जॾहिं पंहिंजो न्यूज़ पेपर्स ऐं सोशल मीडिया ते मिसाल नेपाल में बग़ावत थी वई, नौजवान निकिरी आया, उन्हनि जेको आहे सो हुकूमत जो तख़्तो हूंदो करे छॾियो। सम्झाइण ख़ातिर ई ॻाल्हि पियो छा, बांग्लादेश में बि ईअं थियो या श्रीलंका में थियो या मुख़्तलिफ़ मुल्कनि में थिया, पोइ इहो लॻो त जेन ज़ी जेका आहे एक्टिव थी वई आहे। पर पोइ जेकॾहिं तव्हां किताब ऐं रिसर्च में वेंदो, इंटरनेट ते वेंदो, त इहा चीज़ 1990 खां पोइ चीज़ूं मुख़्तलिफ़ अमेरिका जे साइंटिस्ट या सोशल साइंटिस्ट या जेके समाजी कमु कंदड़ आहिनि, इहा मुख़्तलिफ़ आर्टिकल्स लिखिया ऐं मुख़्तलिफ़ जनरेशन्स खे उन्हनि डिस्ट्रीब्यूट कयो। ठीकु आहे न, इहा ॻाल्हि ईअं थी आहे। इहा डिस्ट्रीब्यूशन डॉक्टर साहब थी कॾहिं आहे? 19वीं सदी खां थी आहे या 19वीं सदीअ खां शुरू कयो अथऊं, माना हिन सदीअ में? मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो त जेके लिटरेचर फॉर्म में इहे चीज़ 90 खां पोइ आयूं आहिनि। ठीकु आहे न, सोशल साइंटिस्ट या रिसर्चर्स या जेके आहिनि समाजी माण्हू आहिनि, उन्हनि अमेरिका में इहे चीज़ूं आर्टिकल जी सूरत में, ॿी सूरत में लिखियो ऐं जनरेशन गुज़री वियूं, उन्हनि खे बि उन्हनि नाला ॾिना, पर उहो उन्हनि तरतीबवार हिकिड़ो ठाहियो ऐं अञा ताईं इन ते तहक़ीक़ बि थिए पई, माण्हू ॻाल्हाइनि बि पिया, एग्रीमेंट ऐं डिसएग्रीमेंट पिया कनि। हीअ हर्फ़ आख़िर रिसर्च कान्हे, हर्फ़ आख़िर सोच कान्हे। पर जीअं त इहा चीज़ अॼुकल्ह तव्हां मीडिया ते, सोशल मीडिया ते, प्रिंट मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ते इहे चीज़ूं ॿुधो था, त मां सोचियो त इहा चीज़ पाण डिस्कस कयूं। तमामु ज़रूरी आहे ऐं तमामु अहम मौज़ू आहे जेको तव्हां अॼु खणी आया आहियो। असांखे पाण खे बि सची ॻाल्हि इहा जेन ज़ी खां वधीक ॿी का ख़बर ई कान्हे का। असां बि अॼु खां कुझु साल पहिरीं पढ़ियोसीं ऐं मां सम्झो त हाणे इहो ज़रूरी आहे त असांजे माण्हुनि खे ख़बर पए। असांजी बि इल्मु एतिरो माना एतिरो उहो कोन्हे, माण्हू सिखबो आहे ऐं माण्हुनि खां सिखबो आहे, ॿुधबो आहे। हाणे पाण शुरू कयूं। हाणे ही जेको आहे सो जनरेशन्स जेके हिननि जेके तरतीबवार ॾिना अमेरिका में, अमेरिका जे जेके रिसर्चर्स आहिनि या वेस्ट जा रिसर्चर्स आहिनि, उन्हनि हिकिड़ो ॾिनो लॉस्ट जनरेशन। लॉस्ट जनरेशन हिननि 1883 खां 1900 ताईं, की भई उहा जनरेशन हुई ऐं ओतिरो एक्टिव कान हुई, लॉस थी वई,
उन्हनि इलाही कुझु ॾिठो, वबाऊं ॾिठियूं या जंगूं ॾिठियूं, उहो जेका अनकन्वेंशनल वॉर्स। अच्छा, उन खां पोइ ग्रेटेस्ट जनरेशन जेके 1901 खां 1927 ताईं, हाणे इहा जनरेशन उहा हुई जंहिं फर्स्ट वर्ल्ड वॉर ॾिठो, इन्हनि स्पेनिश फ्लू ॾिठो, इन्हनि जेको आहे सो इनकलाब रूस ॾिठो, इन्हनि जेको आहे सो फर्स्ट वर्ल्ड वॉर खां पोइ जेके वॾियूं जेके इम्पीरियलिस्ट जेके हुई, ऑस्ट्रियो हंगेरियन एम्पायर जेको हो या ऑटोनोमस एम्पायर हो, उहो टुटंदे हिननि ॾिठो इन जनरेशन। त इनखे स्पेनिश फ्लू जे करे लखां माण्हू मारिजी विया इन फ्लू जे करे, जहिड़े नमूने पाण वटि कोविड ठही हुई। उन खां पोइ थर्ड नंबर ते साइलेंट जनरेशन जेके 28 खां वठी करे 45 ताईं। हाणे 28 खां वठी करे 45 ताईं ग्रेट डिप्रेशन बि थियो सॼी दुनिया में, वेस्ट में, अमेरिका में, ऐं फर्स्ट वर्ल्ड वॉर बि ठही, सॉरी सेकेंड वर्ल्ड वॉर ठही, जंहिंमें उन वॉर खां पोइ इलाही चीज़ूं ठहियूं ऐं इलाही जेके सो नक्शा हेठि मथे थिया। उन खां पोइ जेको आहे सो बेबी बूमर्स थिया 1946 खां वठी करे 1964 ताईं। हाणे इहा उहा जनरेशन हुई जंहिं वॉर ख़तमु थी आहे ऐं जेको आहे सो तबाही बि थी आहे ऐं तरक़ी बि शुरू थी आहे, ख़ासि तौर ते अमेरिका में ऐं यूरोप में। ऐं इन जनरेशन इलाही सुठियूं चीज़ूं बि ॾिठियूं ऐं जेको आहे सो हिकिड़ो सिस्टम ॾिठो जंहिंमें उहो तरक़ी थी सघे पई ऐं पैसो बि जाम आयो, ख़ासि तौर ते डेवलपमेंट जे हिसाब सां उन वक़्तु यूरोप ऐं अमेरिका में। ठीकु आहे न सर? हाणे इहे जेके रिसर्चिस आहिनि इहे तक़रीबन अमेरिका जे हिसाब सां आहिनि। हिते सब कॉन्टिनेंट या तरक़ी पसंद मुल्क या अफ्रीका लैटिन अमेरिका जो ज़िक्र हिन रिसर्चिस में कोन्हनि, सिर्फ़ु अमेरिका ऐं यूरोप जो ज़िक्र आहे। ठीकु आहे सर? बेबी बूमर्स खां पोइ आई आहे जनरेशन एक्स जेका 65 खां 80 ताईं। इहा बि हिकिड़ी तमामु जेका सो तरक़ी कंदड़ हुई, अमन अमान तव्हां चओ, हिननि जेको आहे सो क़ौमी आज़ादी जी तहरीकूं जेके ॾिठियूं ऐं जेके सो उन्हनि इहो ॾिठो त यूरोप जी इम्पीरियलिज़म ख़तमु पई थिए। मसलन मुख़्तलिफ़ जॻहनि ते क़ौमी आज़ादी जी तहरीकूं हलियूं ऐं पैसो बि जाम आयो यूरोप ऐं अमेरिका में। ऐं इन्हनि जेको सो टेलीकम्युनिकेशन ऐं जेको आहे सो टेलीग्राफ ऐं इंटरनेट अञा स्टार्ट थियण ॾे हुननि ॾिठो। अच्छा, उन खां पोइ आयो आहे मिलेनियम जनरेशन वाई जंहिंखे चऊं, 81 खां 97 ताईं। इहे उहो जनरेशन आहे 96 ताईं। इन्हनि जेको आहे सो इंटरनेट बि ॾिठो, इन्हनि जेको आहे सो रशिया खे टुटंदे, सोवियत यूनियन खे टुटंदे बि ॾिठो, इन्हनि जेको आहे सो टेक्नोलॉजी जो दौरु जेको सो स्टार्ट थी वियो उहो बि ॾिठो। ऐं इन्हनि जेको आहे सो मेडिकल हवाले सां जेके तरक़ी थियूं आहिनि, इंजीनियरिंग स्पेस जे हवाले सां तरक़ी थी आहे। दुनिया जेका ग्लोबल विलेज थी उनजो स्टार्ट ऐं ब्रूम उन्हनि ॾिठो। उन खां पोइ जेन ज़ी जेका अॼुकल्ह तव्हांखे पॉपुलर टर्म आहे, जेको 1996 खां 2012 ताईं आहे। ठीकु आहे न? इन में तव्हांखे उहे माण्हू नज़र ईंदा जेके पैदा थिया त उन्हनि इंटरनेट बि ॾिठो, उन्हनि इहो आईफोन बि ॾिठो, उन्हनि एंड्रॉइड बि ॾिठो, फेसबुक बि ॾिठो, ॿिया टूल्स बि ॾिठा। ऐं इन्हनि जेको आहे सो हर चीज़ उन्हनि खे अवेलेबल थी वई थ्रू इंटरनेट। मसलन तव्हां ई असां जॾहिं यूनिवर्सिटीज़ में पढ़ंदा हुआसीं, कॉलेजिस में पढ़ंदा हुआसीं, त असांखे का मालूमात वठणी हुई पोइ ख़त लिखंदा हुआसीं लंडन में या अमेरिका में या जिते बि, पोइ असांखे जवाबु ईंदो 15 ॾींहं खां पोइ, महीने खां पोइ, न बि ईंदो हो। हाणे त इंटरनेट ते ई जनरेशन हिन में त इहो थियो जो बाबा लिख त विदिन सेकेंड सॼो जवाबु अची वञे। त उन खां पोइ जेको आहे सो जनरेशन अल्फा आई 2010 खां वठी करे 20 ताईं। इहा उन खां बि तगड़ी हुई ऐं इन जनरेशन जेको आहे सो न टच फ़ोन ते अची विया, उन्हनि जेको आहे सो जेको बच्चो पैदा थियो उनखे हर चीज़ अवेलेबल थी वई ऐं उन में जेको आहे सो इलाही फ़ाइदा बि थिया, इलाही नुक़सान बि थिया। नुक़सान इहे थिया त हू जेको आहे सो
हुननि जो जेको आम जेको ॿारु हूंदो आहे न, रांदि कंदो आहे ऐं टच में रहंदो आहे सभिनी सां, उहो कोन थियो। उहो सभु इंटरनेट ते ऐं आईफोन या हिननि ते अची विया ऐं इन जे करे इलाही चीज़ूं हुननि खे शयूं बि मिलियूं, पर साॻे वक़्त में हेल्थ जे हिसाब सां मेंटल हेल्थ इशूज़ थिया, ॿिया ओबेसिटी माना थुलोपन थी वियो, ॿिया जेके बीमारियूं थी सघनि थियूं। त इन जे करे फास्ट फूड वारो सिस्टम थी वियो। अगरि शॉपिंग बि करणी आहे त उहो बि इन ते थी ऑनलाइन थिए थी पई, ऑनलाइन थिए पई। ऐं वॾी ॻाल्हि त फ्रॉड बि जेके आहिनि सोचनि था, फ़ाइदा बि आहिनि त फ्रॉड बि नुक़सान बि आहिनि आहिनि। हिन जा। हाणे ॿियो जनरेशन बीटा जेका 2025 खां 2029 ताईं 39 ताईं आहे, माना 40 खां हिकु घटि। हाणे इहा जनरेशन जेका आहे सा पैदा कुझु ठही आहे थींदी, हिन में त टेक्नोलॉजी इलाही अॻिते हली वई आहे ऐं माण्हू चंड ऐं मून ताईं बि वञनि पिया। चवनि था हुते बि कॉलोनी टैक्स हीअ जेके सो चवनि था त मथे बि जेको आहे सो सफ़र बि कंदा माण्हू, रहंदा बि सही। हाणे उनजो फ्यूचर आहिस्ते आहिस्ते ख़बर पवंदो। वरी जनरेशन गामा जेके चवंदा आहिनि त 2040 खां 2054 ताईं थींदी, उनजो पाण खे ख़बर कान्हे। त ही गामा हुन नालो ॾेई छॾियो आहे, नाला ॾेई ईअं छॾिया। ॿुधायो कोन अथऊं त इहा जनरेशन हाणे गामा मिसाल जनरेशन आहे उहा कीअं हूंदी ऐं छा छा ॾिसंदी। जी जी हाणे असां जेको आहे सो जन ज़ी ते ॻाल्हायूं, जेको 1981 खां 1986 ताईं जेका जनरल मिलेनियम जनरेशन जन वाई आहे, पोइ आहे 7 नंबर जन ज़ेड आहे, जन ज़ी जेके पाण चऊं, जेको अॼुकल्ह वधि में हले थो। त हाणे इहो जन ज़ी जेका आहे सा यंग जनरेशन आहे ऐं इलाही मुल्कनि में थ्रू इंटरनेट कनेक्शन थिए पई। ट्यूटर जंहिंखे अॼुकल्ह पाण एक्स चऊं, या ॿियूं जेके टूल्स आहिनि उहे कलेक्ट था थियनि ऐं हुननि जेको आहे सो इहा जनरेशन चङे भले हुकूमतनि खे बि किराई आहे मुख़्तलिफ़ दुनिया जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते। पर हाणे हीअ जेका जनरेशन आहे जिते अनसर्टनिटी बि आहे हिननि वटि की भई जॉब्स जो छा थींदो, असांजी सर्टनिटी छा आहे, असांजो मुस्तक़बिल छा आहे। हेल्थ इशूज़ बि आहिनि, जंहिंमें मेंटल हेल्थ इशूज़ बि आहिनि, जनरल हेल्थ इशू बि आहिनि। डॉक्टर साहब तव्हां नफ़्सियात जा माहिर बि आहियो, जी साईं। ठीकु आहे न। त हीअ त तबसरा तज़िया सोन ते सुहागो आहिनि, पर हिन जा नफ़्सियाती तव्हां पाण ज़िक्र कयो आहे त जेके ॿार सॼो ॾींहुं फ़ोन खणी वेठा आहिनि, अॻे त टी वी बि चवंदा त भई टी वी परे खां ॾिसणो आहे, इन करे अखियुनि ते असरु विझंदी। हीअ त हिन नफ़्सियात ते केॾा असर गहरा हाणे ॾिसो न, हीअ जेका जनरेशन आहे न, जेका जन ज़ी आहे, जनरेशन एल्फा आहे, जेका 2010 खां 20 ताईं आहे, या बीटा जेका हाणे थियण वारी आहे। त हाणे इन्हनि में इलाही फ़ाइदा बि आहिनि उन जनरेशन खे, पर साॻे वक़्त में हेल्थ इशूज़ ऐं मेंटल हेल्थ इशूज़ बि आहिनि। मतिलबु हुनजी रिस्ट्रिक्शन थी वई आहे, उहो सुबुह खां वठी शाम ताईं इंटरनेट ते या आईफोन ऐं इन्हनि चीज़नि ते आहिनि ऐं उन ते मूवमेंट कान्हे ऐं आई टू आई कॉन्टेक्ट कोन्हे। मसलन पाण वटि सॼी दुनिया में या असां वटि हिकिड़ो कचहरी सिस्टम आहे, या माण्हू मिलंदा आहिनि या कॉफ़ी हाउसिस में कचहरी कंदा आहिनि या मिलंदा आहिनि, उहो चीज़ कोन्हे। हाणे सभु जेको सो वर्चुअल नमूने थी वियो आहे, त भई ऑनलाइन तव्हां सां गुफ़्तगू थींदी। त हाणे उन जा फ़ाइदा बि आहिनि, उन जा नुक़सानात बि आहिनि ऐं मूवमेंट रिस्ट्रिक्ट थी वई आहे, ओबेसिटी थी वई आहे, माना थुल्हापा थी वियो आहे। पहिरीं माण्हू जेको आहे सो रांदियूं कंदा हुआ, प्ले ग्राउंड्स ते वेंदा हुआ, माण्हुनि जो इंट्रैक्शन थींदो, उहो चीज़ घटिजे पई, जंहिंजे करे इलाही नुक़सानात बि थियनि पिया। त चवण जो मतिलबु इहो आहे त जिते साइंस तरक़ी ॾिनी आहे उते नुक़सानात बि आहिनि। हाणे अमेरिका में तव्हां ॾिसो त ओबेसिटी वॾी थी वई आहे, बिकॉज़ मूवमेंट रिस्ट्रिक्ट थी वई आहे, रांदि में घटि आहिनि, सभु सॼो ॾींहुं हिन ते वेठा आहिनि इंटरनेट ते। त ऐं ॿियो त मिसाल जे तौर ते हिकिड़ो सेलिब्रिटी आहे, हू शेयर थो करे या शेयर थी करे त भई अॼु मुंहिंजो हिन सां सलाम दुआ थी, अॼु इन पार्टी में आउं वियोसि वईसि, या आउं हिते ट्रैवल करणु वियोसि वईसि। ऐं जेको आहे सो ॿियो जेको ॾिसण वारो जंहिंजा फॉलोअर्स लखा आहिनि, त उहो इन्फेरिटी कॉम्प्लेक्स में थी था, यार ॾिसो हीअ त भाई घुमे पई, हीअ हमरा घुमे पियो, मां त सफ़ा पोइते आहियां। त उन करे मेंटल इशूज़ बि थियनि था,
फिज़िकल इश्यूज़ बि थियनि था। माण्हू हर चीज़ पंहिंजी शेयर थो करे फेसबुक या ट्विटर ते या इंस्टाग्राम में, त उहो जेको ॾिसण वारो हिकिड़े त सुठी ॻाल्हि आहे। ॿियो वरी जेको हीअ जेके जनरेशन जो इफेक्ट थो थिए, मिसाल असांजी जनरेशन तव्हांजी असांजी जनरेशन में ठीकु आहे, असीं चऊं था सुठी ॻाल्हि आहे, पर असां ते एतिरो इफेक्ट नथो थिए। पर जेका नई टही आहे उन ते इफेक्ट थिए थो, यार हीअ ॾिसो हीअ फलाणो जेको आहे सो मोकलनि में कोमरी वियो, स्करदू वियो, दुबई वियो, लंडन वियो, यार आउं त हिते ॻोठ में वेठो आहियां। त इहे बि इफेक्ट्स था थियनि। तव्हां ॾिसो त न पर ईअं त न आहे डॉक्टर साहिबु, तव्हां हिकिड़ो आर्टिकल BA में पढ़ाईंदा जेको डज़ कल्चर मैटर, त हिकिड़ी जनरेशन जेका उन में इन्वॉल्व हूंदी आहे, शामिलु हूंदी आहे, सफ़र कंदी आहे, ॿी जेका नई ईंदी आहे उहा हुनखे क़बूल न कंदी आहे। किथे हे सही त न आहिनि जेके असांखे सही नथा लॻनि, छाकाणि त असां हिन जी एज जा न आहियूं। मां हिन ते तनक़ीद नथो कयां। डीमेरिट त आहे, फ़ाइदा बि आहिनि, नुक़सान बि आहिनि, साइड इफेक्ट्स बि आहिनि हर शइ जा। हर जेका जनरेशन नई ईंदी आहे उहो वधीक, मिसाल असांजे मुक़ाबले में जेका नई जनरेशन आहे उहो असांखां वधीक इंटेलेक्चुअली साउंड आहे, फिज़िकली साउंड आहे, ऐं क्रिटिकल थिंकिंग आहे, उनजी सोच वसी आहे, उनजी सोच सेक्युलर सोच आहे। त इहे त सुठी ॻाल्हियूं आहिनि जो दुनिया सां उहो ॻंढियल आहे, दुनिया सां गॾियल आहे। ईअं त कोन थींदो त जंहिं जनरेशन में असांजा पड़दादा अड़दादा हुआ त असीं चऊं त असांजी औलाद बि उन जनरेशन में वञे, उहो त पॉसिबल कोन्हे। तारीख़ जो पहियो हमेशह अॻियां वेंदो आहे, जिते अॻियां वेंदो आहे उते फ़ाइदा बि आहिनि, उते नुक़सानात आहिनि। असां हुआसीं यंगस्टर त हिकिड़ो मज़मून हो त साइंस जा फ़ाइदा ऐं नुक़सानात। साइंस जा इलाही फ़ाइदा आहिनि, इंसानु तरक़ी करे वियो, जहाज़ ते वियो, चंड ते वियो, ज़िंदगी सवली थी वई। पर साॻिए वक़्त में नुक़सानात छा आहिनि त इंसानु पंहिंजे हथ सां एनवायरमेंट खे फिटाए पियो। हाणे ग्लेशियर्स जेके सो मेल्ट पिया थियनि, इन्वायरमेंट तव्हांजी ख़राबु थी वई आहे शहर में, इहे चिमनी जे धुअनि जे करे या फैक्ट्रीज़ जे करे। त हाणे जेको आहे सो ग्रीन गैस जेको वधे पियो, उनखे कीअं घटाइजे, त जिते फ़ाइदा आहिनि उते नुक़सानात बि आहिनि। त मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त हीअ जेके जनरेशन्स आहिनि, इहे त उहे चीज़ूं ॾिठियूं आहिनि जेके तव्हां ऐं असां बि कोन ॾिठियूं आहिनि, जेके अॻिते ईंदियूं उनखां बहितर ॾिसंदियूं। हाणे मूं हिकिड़ो आर्टिकल पढ़ियो हो कंहिं साइंस मैगज़ीन में, त इंसानु अगरि चंड में वञी सेटल थी वञे, उते ऑक्सीजन जो बि इंतज़ाम थिए, रहण जो बि इंतज़ाम थिए, ग्रेविटी त रहंदी, पर छा आया उते माण्हू बच्चो पैदा करे सघंदो? माई अगरि कंसीव थी करे, जेकॾहिं ॿार पैदा थिए त उहो कीअं सर्वाइव कंदो? हा न, सभ खां पहिरीं आहे त उते पॉसिबल कोन्हे जेको फ़िलहालु आहे, त उते ॿार पैदा करणु थोरो डिफिकल्ट आहे, पॉसिबल कोन्हे फ़िलहालु। थी सघे थो अॻिते जेके साइंस एतिरी वधे की भई माण्हू उते चंड में रहे बि ऐं ॿार बि पैदा करे सघे थो, ठीकु आहे न, फ़िलहालु इहो थो चए। त हाणे जिते तव्हां मतिलबु कमिंग 500 साल, 100 साल, 150 साल में थी सघे थो असीं मार्स में सेटल थी वञूं, थी सघे थो असां ॿिए के प्लेनेट में सेटल थी वञूं। त उते हर का बि शइ नामुमकिन आहे, जेका तरक़ी कई आहे। ॾिसो सोलर प्लेट्स जे कंदे ख़्यालु हुयो छा त हे सिज मां मुफ़्त जी बिजली जेका सही ॻाल्हि आहे असांखे मिलंदी। ऐं ॾिसो जेका 10,000 साल जी तारीख़ आहे रिटर्न, इंसान खे त हिन धरती में 2.5 लाख साल थी विया आहिनि। होमोसेपियन जेके डार्विन थ्योरी जे हिसाब सां होमोसेपियन खे 2.5 लाख 3 लाख साल, पर रिटर्न असांजी हिस्ट्री त 10,000 साल जी आहे। इन 10,000 सालनि में असां तरक़ी करे हेसि ताईं पुॻा आहियूं, इहे सभु चीज़ूं हासिलु कयूं आहिनि। त मक़सदु आहे त हर जनरेशन में हाणे स्टोन एज जो पंहिंजो हिकिड़ो कल्चर हो, अहिड़े नमूने एग्रीकल्चर दौर हो, उनजो हिकिड़ो पंहिंजो कल्चर हो, इंडस्ट्रियल दौर जो पंहिंजो कल्चर हो। हाणे त माना तव्हां सम्झो त हीअ जेका जनरेशन आहे तव्हांजी जेन ज़ी ऐं जेन एल्फा, जेन बीटा, इहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे दौर में अची विया आहिनि, जेके हाणे पाण ॾिसूं हाणे ॾिसो न, हीअं तव्हां वटि मोबाइल आहे न, हिन मोबाइल में तव्हां मेटा में वञो, मेटा META या जेमिनाई वञो, जेके आर्टिफिशियल, तव्हां पोइ छा कयो त यार आउं संदेलो साहिबु आहियां, मूंखे इहो ॿुधायो त मूंखे छा करणु खपे, अॼु आउं कीअं पियो लॻां, अॼु मूंखे सलाह ॾियो, त उहो तव्हांखे हिकदमि सलाह ॾींदो मेटा वारा या जेमिनाई जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे। पर अॼु खां 2 साल 5 साल पहिरीं त इहा चीज़ कान हुई।
इहो छा था सम्झो डॉक्टर साहिब त इंसान जूं जेके पंहिंजूं तख़लीक़ी सलाहियतूं आहिनि इहे हिन सां मुतासिर न थींदियूं माण्हू जेको डिपेंड थो करे त जेको ओरिजिनल हेॾे आइडियाज़ माण्हू जे ज़हन में अचनि पिया जंहिंजे बदौलत दुनिया तरक़ी कई आई आहे हाणे ॾिसो त हिन जे वसीले तरक़ी त न थींदी न इहा क्रिएटिविटी जेका तख़लीक़ जे बुनियाद ते नई दुनिया हिकिड़ो इंसानु ॾींदो आयो आहे इवन AI बि त इंसान जे ज़हन जो कमाल आहे न उहो इंसान ज़रियो कमाल आहे मिसाल जे तौर ते तव्हां ई असां उहो पारा पढ़ंदासीं 2 1 2 2 2 4 2 3 6 इहे जेके पारा पढ़ंदासीं पर हाणे जी जेके जनरेशन आहे उनखे तव्हां चओ त 5 जो पारो पढ़े न कोन हू चवंदो त असां हितां ई तव्हांखे ॿुधाए सघूं था पहिरीं जेको सो माण्हू हीउ कागज़ ॾिसंदो ऐं हीअ हिसाबु करे वेंदो त बाबा एतिरा माइनस थिया एतिरा प्लस थिया हाणे त कंप्यूटर ते माण्हू अची वियो आहे त इहा बि हिकिड़ी डिबेट आहे जेके करण वारा कनि था लिखण वारा लिखनि था त हीअ जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस जहिड़े नमूने माण्हू डिपेंड करे थो की भई मूंखे अॼु छा करणु खपे मूंखे हिकिड़ो आर्टिकल लिखिणो आहे मूंखे लिखी ॾियो त यकदमि तव्हांखे उहो लिखी ॾींदो तव्हांखे को बि सुवालु करिणो आहे उहो तव्हांखे जवाबु ॾेई छॾींदो तव्हांखे जेका चीज़ खपे थी तव्हां हुनखे चवंदो वॉइस मैसेज कंदो या रिटर्न में ॾींदो इहो त हिन कमु सवलो कयो आहे पर जेकॾहिं तव्हां सभु डिपेंड कयूं असां हिन ते त पंहिंजो ज़हन काॾे वेंदो हाणे जेके पाण लिखंदा हुआसीं राइटिंग या किताब असांखे लिखिणो आहे अगरि किताब ई अगरि मेटा लिखी ॾे या जेको सो किताब ई जेको आहे सो जेमिनाई तव्हांखे लिखी ॾे या तव्हां घणे भाङे असां ॾिसूं था न डॉक्टर साहिब फेसबुक ते जेको टेक्स्ट आहे माण्हू रखनि था न जेको उहो बिल्कुलु AI जो आहे पधिरो आहे पोइ उनखे मुख़्तसिर कनि डिघो कनि दरमियानो कनि केतिरो बि कनि पर टेक्स्ट में उहा ब्यूटी कान्हे का उहा ख़ुशबू कान्हे का लैंग्वेज आहे हाणे किताब आहे न मिसाल तौर ते डिक्शन साॻियो ई आहे किताब आहे मिसाल हिकिड़ी किताब तव्हां मेहता खे चवंदो या आर्टिफिशियल इंटेलिजेंस भई हीअ फलाणी किताब आहे त महिरबानी करे हिन जो मूंखे समरी करे ॾियो या कंसाइज़ कराए ॾियो प्रिसी करे ॾियो त हू त तव्हांखे अधु मिंट में करे ॾींदो पर जेको तव्हां हा जेको किताब तव्हां पढ़ो था पोइ 100 पेज जो हुजे 1000 जो हुजे 500 उनजो हिकिड़ो पंहिंजो टेस्ट आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे उनजी पंहिंजी हिकिड़ी जाज़बियत जेका इंसान जे रूह में ज़हन में जेका थिए थी ऐं जेको लुत्फ़ थो अचे जेको सुख आहे सुकून आहे साईं उहो त हाणे त इहो पियो थिए त को माण्हू जेको आहे सो ब्लड टेस्ट कराए थो या कराए थी भई पोइ वरी मेहता खां पुछे थो या पुछे थी त बाबा मूंखे छा आहे पोइ वरी मेडिकली बि हू मेहता या जेको उहो बि ग़लति आहे चाहे ज़रूरी न आहे त हू सही हू जेको आहे सो इहो अख़बारुनि में बि आयो आहे कलेक्ट थो करे उहा ग़लति आहे या सही आहे उहा थो फ़राहम करे पंहिंजी नई त ठाहे ई कोन नथो ठाहे त इन लाइ तव्हांजे तवसुस सां इहो चवंदुसि त बिल्कुलु इहे तमामु सुठा टूल आहिनि हिन खे केर बि नथो चैलेंज करे ऐं वक़्त सां गॾु इहे बेस्ट ठहंदा पर हाणे जेकॾहिं तव्हां बीमार आहियो त तव्हांखे डॉक्टर सां त सलाह करणी पवंदी न मिसाल को डॉक्टर को बीमार थिए थो त उहो पाण खे त ट्रीट नथो करे उहो बि वञी ॿिए सां ट्रीट कराए थो जो असांखे बचपन में असांजे मेडिकल कॉलेज में ई सम्झायो वियो हो त चवण जो मतिलबु आहे त बिल्कुलु इहे तमामु सुठी टूल्स आहिनि हिन खे असां रद्द नथा कयूं हिन जा प्रॉस बि आहिनि हिन जा कॉन्स बि आहिनि सही ॻाल्हियूं बि आहिनि ऐं सही ॻाल्हियूं न बि आहिनि त असांखे हिन खे फ़ाइदो वठिणो आहे पर 2-4 चीज़ुनि जो असांखे हर दौर में ख़्यालु करणु खपे हिकिड़ो इंसान जो इंसान सां इंट्रैक्शन ज़रूरी आहे हर छोकिरे जो हर छोकिरी जो पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजे मिट माइटनि सां पंहिंजे क्लास हा उहो आई टू आई कॉन्टेक्ट ज़रूरी आहे ठीकु आहे हर छोकिरी जो पंहिंजी साहेड़ियुनि सां कॉन्टेक्ट ज़रूरु हुजणु खपे हर छोकिरे को पंहिंजे दोस्तनि सां हुजणु खपे हर माण्हू जो पंहिंजी फैमिली सां हुजणु खपे आई टू आई कॉन्टेक्ट ऐं कचेरी ज़रूरु थियणु खपे कचेरी जा मतिलबु गपशप न पर पेरेंट्स जो कमु आहे ॿारनि सां पोइ छा करणु इंट्रैक्शन ज़रूरी आहे ऐं हिन जो बिल्कुलु फ़ाइदो वठो ऑनलाइन बि ॻाल्हि ॿोल थिए हर चीज़ थिए पर जो आई टू आई कॉन्टेक्ट ऐं हैंड टू हैंड कॉन्टेक्ट आहे टच टू टच कॉन्टेक्ट आहे इंसान जो इंसान सां उहो बि ज़रूरी आहे त उन सां माशरा अॻियां वधंदा पर जेकॾहिं तव्हां आइसोलेट थी वेंदा ऐं सिर्फ़ु इन ते डिमांड कंदा ॾिसो न ऑस्ट्रेलिया वारनि हींअर फ़ैसिलो कयो त जेको मोबाइल फ़ोन आहे उहो 16 साल खां पोइ या इंटरनेट 16 साल जी उमिरि जे ॿार खां पोइ कंदो अहिड़ा कानून बि आहिनि जापान में बि आया आहिनि त ज़रूरु उते रिसर्च करण वारनि या
जेके सोशल साइंटिस्ट आहिनि या डॉक्टर्स आहिनि उन्हनि इहो पाण में फ़ैसिलो कयो हूंदो न, पार्लियामेंट कयो हूंदो गॾिजी त भई इहो ज़रूरी आहे, त हीअ तमामु सुठी चीज़ आहे। हाणे जेन ज़ी जो जेसिताईं जेन ज़ी जो ज़िक्र बि हलियो। हा, जेन ज़ी जो जेसिताईं आहे त जेन ज़ी जे हिन टूल्स जे करे इहो थियो आहे त उहो अनसर्टनिटी या छा सुभाणे थींदो, तकड़ ऐं जेको आहे सो मेंटल इलनेस ऐं ओबेसिटी इहे सभु वधनि पियूं, ऐं उहो क्रिटिकल थिंकिंग त आहे हिकिड़ी चीज़ जो मूंखे जवाबु खपे थो त 10 ऑप्शन हीअ इंटरनेट ॾेई थो छॾे, त पर उहो 10 ऑप्शन मां वरी बि जेको कुझु करिणो आहे त उहो अलिफ बे जीम खे करिणो आहे न, उन छोकिरी या छोकिरे खे करिणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त इन सां कनेक्शन तव्हां पंहिंजो पास्ट जो ख़तमु न कयो। मसलन हुते बांग्लादेश में इहे माण्हू निकिता, हुकूमत हटायूं त वरी उते जेको आहे सो हिकिड़ो अरसो जेका गवर्नमेंट हली उहो त राइट विंग ऐं हिकिड़ा एक्सट्रीमिस्ट माण्हू अची विया। अहिड़े नमूने उहे हुकूमतूं अचनि पियूं इन इंटरनेट जे करे या उन जे करे त माण्हू राइट विंग पासे पिया वञनि। माना छा इहो जेके राइट विंग या शिदत पसंद या एक्सट्रीमिस्ट या पोइ डॉक्टर साहब उन्हनि जो इन्फ्लुएंस वधीक आहे छा न सोशल मीडिया ते? ॾिसो न, हाणे जेको तव्हां ॾिसो त अमेरिका में जेको इलेक्शन विन कयो त उहो इन टूल जे करे ट्रम्प विन कयो, उहो त राइट विंग अची वई। हिते इमरान ख़ान जे लाइ इमरान ख़ान जे लाइ बि आहे, उहो बि राइट विंग आहे, राइट विंग ऐं फंडामेंटलिस्ट आहे। जेतोणीकि उहो जेल में आहे असांखे हुन लाइ एतिराम आहे, हुनजो वोट बैंक आहे, इन करे असीं नफ़ी नथा करे सघूं। पर अनफॉर्चुनेटली अॼु खां कुझु अर्सो पहिरीं ब्राज़ील जो जेकी सिटिंग गवर्नमेंट जो जेको लीडर आयो हिते कराची, कंहिं लॉ कॉलेज में आयो, आउं बि इनवाइटेड हुउसि लॉ कॉलेज मलीर में, त उन हिकिड़ी नई ॻाल्हि कई। हुन चयो त सोशल मीडिया जेके सॼी दुनिया में जेको हले पियो उते अॼुकल्ह राइट विंग जो कब्ज़ो आहे। जीअं तव्हां इंडिया जो सोशल मीडिया ॾिसंदो त तव्हांखे उते जी प्रोग्रेसिव ऐं लेफ्ट पार्टियूं घटि नज़र ईंदियूं, तव्हांखे जेको आहे सो मोदी वारी पार्टी जा वधीक तव्हांखे वीलॉगर्स ऐं ॿिया नज़र ईंदा। अहिड़े नमूने तव्हां मुख़्तलिफ़ जॻह ते ॾिसंदो दुनिया जा त उनमें तव्हांखे राइट विंग वधीक तव्हांखे नज़र ईंदो। बिकॉज़ उनजो सबबु छा थी सघे थो? इन्वेस्टमेंट आहे उन्हनि वटि, उन्हनि वटि जेको हिकिड़ो सरमाए जेके कैपिटलिस्ट सिस्टम आहे उन जे लाइ राइट विंग जेको आहे या उहे सूट था कनि वधीक, त उहे वधीक ख़र्च था कनि इन चीज़ ते। तव्हां ॾिसो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में जमात इस्लामी किताबूं छपाईंदी हुई या पेनफ्लिक कंदी हुई, राइट विंगर्स आहे, उनखे अमेरिकन सपोर्ट हुई जमात इस्लामी खे। या अख़वान वॉर में जेके आहे जेका डॉलर वारी वॉर हुई त मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जे थ्रू हिन जी सपोर्ट हुई, अमेरिका जी सपोर्ट हुई, जेका राइट विंग लिटरेचर सॼे पाकिस्तान में हलियो ऐं उन हिकिड़ी माइंड मेकअप अञा ताईं उहो ई हले पियो। त जेको बि राइट विंग फंडामेंटलिस्ट या टिल टूवर्ड्स रिलीजन आहे त उनमें कैपिटलिस्ट सिस्टम पोयां पाण वटि हिन पाकिस्तान जे अंदरि जेन ज़ी जो ज़िक्र बि हलियो, उनजो लाड़ो तव्हांखे केॾांहुं नज़र थो अचे पियो? इमरान ख़ान, तव्हां ॾिसो न सॼो सोशल मीडिया सॼो जेको इमरान ख़ान जेको हुनखे आणण वारो त पाशा या ज़रूर इस्लाम वारा हुआ या कियानी वारा हुआ, पर थ्रू त इहो जेन ज़ी जे थ्रू इहो जेको सभु सिस्टम एक्स हो या ट्विटर हो या फेसबुक हो उन थ्रू थियो। त इहो बि हिकिड़ी चीज़ आहे जेका डिस्कशन में अचे, पर इन डिस्कशन जो मतिलबु कोन्हे हर जनरेशन जा पंहिंजा फ़ाइदा आहिनि ऐं उहा जनरेशन पोइ जनरेशन खां वधीक होशियारु बि आहे, इंटेलेक्चुअल बि आहे, अॻियां वधे बि, कॉम्पिटेंट बि आहे। पर हर जनरेशन में के न के डिफेक्ट्स बि आहिनि, त जेके डिफेक्ट्स आहिनि या जेके कोताहियूं आहिनि उन्हनि खे पोयनि सां ॻंढाए शयूं अॻियां वधंदियूं आहिनि। जिते फ़ाइदा आहिनि उते नुक़सानात आहिनि। जिते फ़ाइदा आहिनि उते नुक़सान बि आहिनि। बिल्कुलु हिन सॼी दुनिया जे अंदरि जेको बि सिस्टम आहे उनजो फ़ाइदो बि आहे त नुक़सान बि आहे, पर एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ बैड। माना जेकॾहिं तव्हां एक्सेस में वञो था त पोइ त उहा शइ
जेका हाकारी आहे उहा बि नाकारी थी वेंदी आहे, नुक़सानकार थी वेंदी। डॉक्टर साहब वॾी महिरबानी, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। नाज़रीन, अॼु असां डॉक्टर करीम ख्वाजा साहब जन खां जेन ज़ी समेत जेके 10 जनरेशन्स आहिनि उन्हनि खे ते तफ़सीलवार जेको आहे सो असां सिखियोसीं, ऐं तव्हांखे बि हीउ प्रोग्राम यकीनन जेको आहे सो मालूमाती प्रोग्राम आहे, तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं ईंदड़ हफ़्ते इनशाला असां नए मालूमाती मौज़ू सां गॾु तव्हांजे आॾो पेश थींदासीं। इजाज़त ॾींदा तेसिताईं, अला हवाई।